वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि में भली कार नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। SSP लाड़काणो जे PRO क़तार कंगू पारां घरू वज़ीर ऐं IG मीटिंग जी दौरान मनपसंद माण्हुनि जी लिस्ट जारी करे छॾी। सीनियर सहाफ़ी ऐं कैमरामैन केतिरे देर ताईं SSP ऑफिस जे गेट ते बीठल रहिया। प्रेस क्लब जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी जे चवण बाद सहाफ़ियनि ऐं कैमरामैन खे छॾियो वियो। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर क्यों पिया। SSP लाड़काणो जे PRO क़तार कंगू पारां घरू वज़ीर ऐं IG जी मीटिंग दौरान मनपसंद माण्हुनि जी लिस्ट जारी। सीनियर सहाफ़ी ऐं कैमरामैन केतिरी देर ताईं SSP ऑफिस जी गेट ते बीठल रहिया। प्रेस क्लब जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी जे चवण बाद सहाफ़ियनि ऐं कैमरामैन खे छॾियो वियो। सहाफ़ियनि पारां पुलिस जे अहिड़े रवैये जी मज़म्मत SSP जे PRO खे हटाइण जो मुतालबो। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर क्यों पिया। SSP लाड़काणो जे PRO क़तार कंगू पारां घरू वज़ीर ऐं IG जी मीटिंग दौरान मनपसंद माण्हुनि जी लिस्ट जारी। सीनियर सहाफ़ी ऐं कैमरामैन केतिरी देर ताईं SSP ऑफिस जे गेट ते बीठल रहिया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती TV जे रिपोर्टर मुनवर रिंद खां। जी मुनवर, वधीक छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो इन हवाले सां। हाँ जी बिल्कुल। IG सिंध रफ़त मुख्तियार ऐं घरू वज़ीर हारिस नवाज़ जे लाड़काणे जे SSP ऑफिस में आमद थी हुई ऐं उन खां पोइ उते उनजो इजलास हो ऐं इजलास दौरान लाड़काणे जे सहाफ़ियनि खे बि उते घुराए वियो हो। पर SSP लाड़काणो जो PRO क़तार कंगो पारां मनपसंद लिस्ट जेकी आहे उहा जारी कई वई हुई, जंहिंमें मख़सूस माण्हुनि जा नाला हुआ ऐं उन में काफ़ी देर ताईं असां जेको SSP जी गेट अॻियां बीठा रहियासीं, जंहिंमें तमामु घणा कैमरामैन ऐं सीनियर सहाफ़ी मौजूदु हुया। पर उन जे बावजूद बि SSP जो PRO न फ़ोन अटेंड कयो, हू साम्हूं ॾिसंदो रहियो ऐं उनखे स्पेशल ब्रांच ऐं ॿियनि जेके इदारा हुआ उन्हनि जे ऑफिसरनि बि इहो चयो त सहाफ़ी बीठल आहिनि सीनियर, उन्हनि खे अंदरि छॾियो वञे। पर काफ़ी देर ताईं हुन कन लाटार कई ऐं उन खां पोइ लाड़काणो प्रेस क्लब जो सदर मुर्तज़ा करोड़ो ऐं जनरल सेक्रेटरी नवील लाड़क पारां जॾहिं मुदाख़लत कई वई ऐं उन्हनि जॾहिं उन्हनि खे चयो त बाबा सीनियर सहाफ़ियुनि खे कैमरामैननि खे अंदरि छॾियो, तंहिंखां पोइ उन्हनि खे अंदरि छॾे वियो ऐं पाण प्रेस क्लब जो सदर अची ऐं समूरनि सहाफ़ियुनि खे अंदरि वठी वियो। उन खां पोइ बि काफ़ी अहिड़ा सहाफ़ी हुआ जिन खे इतला न ॾिनो वियो, न ॿुधायो वियो, न उन्हनि जा नाला लिस्ट में शामिल कया विया, जंहिंखां पोइ लाड़काणे जे सहाफ़ियुनि में तमामु घणो साहु पखिड़ियल आहे। उन्हनि IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त फौरी तौर ते PRO क़तार कंगो खे हटाए ऐं को चङो PRO मुक़ररु कयो वञे त जीअं समूरनि सहाफ़ियुनि खे कंहिं बि प्रोग्राम में जेको आहे घुराए सघे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुनवर तफ़सील ॾियण जे लाइ।